आयो? असीं रईस जा मेहमान आहियूं। असांखे रईस सताबे खान सां मिलणो आहे। नियापो कईंसि त वरियाम खान जा माण्हू आया आहिनि। ही वरियाम को नओं सामाणो आहे? न वडेरा, इहे सम्झ त ही मुराद खान जो ॿियो नालो आहे। पर असां फ़सुल ते हमेशह हुनखे 50,000 ॾींदा आहियूं। नओं सरदार नई ॻाल्हि। जल्दी कर, देर न कर, असांखे वापसि वञणो आहे। पर मूं त बैंक मां 50,000 कढाया आहिनि। त पोइ इन सां गॾु 10 बि खणी आ, उन्हनि मां कमु हली वेंदो। केर ई पड़ा तव्हां सभिनी जो मौत छो जी पंहिंजी हयाती जे पोयां पियो आहीं। ही हयाती जा ॿ पसा वरी अला अला करे गुज़ार त चङो अथई। मुंहिंजे पसाह जो फिक्र न कयो, तव्हीं पंहिंजा साह संभालियो। जेके मुंहिंजी आङुर हेठि दॿियल आहिनि, हीअं कोन मुड़ंदो। अब चालाकी कान हलंदी। शराफत सां राइफलूं पट ते उछलायो। खबरदार, केर न चुरे। साहब, ही वठ तव्हांजी ड्यूटी बस सिवा पूरी कयूं। ही केर आहे ऐं तूं केर आहीं? ही मुराद धाड़ेल जो साथी आहे ऐं मां शहबाज आहियां। इहो त तुंहिंजो नालो आहे, पर असुल तूं कंदो छा आहीं? मज़लूमनि जी मदद ऐं ॾोहारनि खे नास करणु मुंहिंजो कमु आहे। वधीक ख़बर तव्हांखे रईस सताबे खान खां पवंदी। हिननि ॿिन्ही खे जीप में विहारियो ऐं तूं हिन जा घोड़ा कया। ओके सर। अचो। तो इनाम जोगो कमु कयो आहे शहबाज़। असांखे तुंहिंजी बहादुरी ते फ़ख्रु आहे। असीं सरकार खे तो लाइ इनाम मुक़ररु करण जे लाइ कोशिशि कंदासीं। इहो मुंहिंजो फर्ज़ हो साहब, पर मुंहिंजो न, हर कंहिंजो हुअणु घुर्जे। शहबाज़, जेकर तो जियां हर माण्हू इहो सोचे त असांजो मुल्क बेहस्त बणिजी पवे। मुंहिंजो छा थींदो? वरियाम त हाणे मुंहिंजी जान जो दुश्मन थी पियो हूंदो। तव्हीं फिक्र न करियो सताबा खान। असीं पुलिस मुक़ररु कयूं था जेका 24 कलाक तव्हांजी हवेली जी हिफ़ाज़त कंदी। ऐं तव्हां सां गॾु शहबाज़ जहिड़ो सूर्य बि त आहे। न साहब, मुंहिंजी इहा मंज़िल न आहे। मूंखे पंहिंजे पुट खे ॻोल्हण परे वञणो आहे। ठीकु आहे, हाणे तूं वञी सघीं थो शहबाज़। शहबाज़, जॾहिं तोखे पुलिस जी मदद जी ज़रूरत पवे, असीं तुंहिंजे लाइ हरदम हाज़िर आहियूं। हा, त तव्हां छा पे नालो ॿुधायो? वरियाम। वरियाम।